सिंध मेमण इत्तेहाद जो सालियानो कन्वेंशन चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण की सालगिरह तकरीब हैदराबाद में सिंध मेमण इत्तेहाद के वाइस चेयरमैन सज्जाद इमदाद मेमण की मेज़बानी में मल्हाई वई। कन्वेंशन में सिंध मेमण इत्तेहाद के तंजीमी उहदेदारन चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण, सीनियर वाइस चेयरमैन अरबाब मोहम्मद दीन मेमण, खमीसो खान मेमण, अदा मोहम्मद मेमण, असलम मेमण, सरदार अयास मेमण, हुसैन मेमण, अवेस गुल मेमण, मंजूर अहमद मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। हाफिज़ सादुल्ला मेमण, गुलाम हुसैन, डॉक्टर मुमताज़ मेमण, गुलाम मुस्तफ़ा मेमण, साजिदा मेमण, सरवर मेमण, उबैद मेमण समेत सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं तालकनि मां तंज़ीमी उहदेदारनि वॾे तादाद में शिरकत कई। कन्वेंशन में सालियानी कारकर्दगी रिपोर्ट पेश कई वई ऐं मुस्तक़बिल जी रिथाबंदी समेत अहम फ़ैसिला कया विया, जंहिं ते अॻवाननि एतमाद जो इज़हार कयो। उन मौक़े ते हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी सालगिरह जो केक काटे संदसि वरी ॼमार ऐं सिहतयाबी लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। सालियानी कन्वेंशन के मौके ते करारदादू पेश कंदे सिंध में धारियनि जी आबादकारी के फौरी तौर ते रोकण, सहाफ़ी अज़ीज़ मेमण के मुख्य कातिल की गिरफ़्तारी ऐं शागिर्द इरफान जतोई वाक़े जी असल आला सतह ते जांच कराइण जो मुतालबो कयो वियो। करारदादुनि में मुतालबो कयो वियो त सिंध के माण्हुनि खे मिठो पाणी फराहम कयो वञे, सिंध मां निकिरंदड़ गैस ऐं तेल जी रॉयल्टी सिंध के माण्हुनि ते ख़र्च करण ऐं साॻियनि इदारनि में मुक़ामी माण्हुनि खे रोज़गार फराहम कयो वञे। उन मौके ते हाजी अब्दुल रज़ाक मेमण चयो त मेमण बिरादरी पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर कारोबारी बिरादरी आहे। मुल्क समेत सॼी दुनिया में हलंदड़ फलाही इदारनि में कमु कंदड़ दोस्त मेमण बिरादरी सां तालुक़ रखनि था। हुन चयो त असां ज़ात परस्त न पर क़ौम परस्त आहियूं। सिंध में रहंदड़ समूरनि मज़लूम माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कयूं था। तबियत जी नासाज़ी बावजूद मरकज़ी प्रोग्राम में शिरकत जो वाज़े सबब पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करण आहे। हाजी अब्दुल रज़ाक मेमण चयो त असांजी कोशिश आहे त सिंध में रहंदड़ समूरे मेमण बिरादरी के हिकु प्लेटफॉर्म ते मुतहद ऐं मुंज़िम करे पंहिंजी बिरादरी समेत सिंध जे समूरनि माण्हुनि जी मदद कंदे संदन भरजलो थियो। अलाए शुक्र तो कयां त पंहिंजे बीमारीअ मां 2-3 मिंट उथी करे कलाक अधु ही मुंहिंजो जेको आहे सो ही जहिड़ा मुंहिंजा भाउर ऐं अज़ीज़ आहिनि सभु त उन्हनि मिलण जी इलाही कोशिशि कई ऐं मिलण जहिड़ो कोन हुअसि, तंहिंजे करे ही मुंहिंजो सभिनी सां मिलाप बि थी वेंदो हलियो। ऐं हिकिड़े जेका असां मूं पंहिंजे सर जेका कारकर्दगी कई उहा आउं हिननि खे ॿुधाईंदुसि, हिन बीमारीअ दौरान जेकी कुझु कयो उहो ॿुधाईंदुसि। जेके दोस्त आहिनि उहे हर ज़िले मां पंहिंजी कारकर्दगी ॿुधाईंदा। कुझु दोस्त अची सघिया न, हींअर शादियुनि जी सीज़न आहे, इन करे कुझु दोस्त अची कोन सघिया, उन्हनि पंहिंजूं एप्लीकेशनूं मोकिलियूं आहिनि। सो हींअर इहो सदारत साईं वटि आहे, मोहम्मदीन साहब जिन वटि सीनियर वाइस प्रेसिडेंट। पर अॼु मूंखे हिननि दोस्तनि या कई मूं बि मुनासिबु इहो सम्झो त छो न हिकिड़ो हिकिड़ो माण्हू उतां अचे ऐं आउं सभिनी सां मिलां। इलाही वक़्तु थी वियो आहे सभिनी सां मिलां। हिकिड़ी इहा आहे ॿी इहा ॻाल्हि आहे त जेको मूं पहिरीं मार्च ते 10 मार्च ते अॻे जेको तव्हां शायदि हूंदव, तव्हां ॿुधो हूंदो त मूं हिकिड़ो उते ऐलान कयो इस्पताल जे लाइ। त डॉक्टर अदीब साहब जंहिंजी जेका आई हुई टीम, उन जेको आहे सो पंहिंजी विज़िट कई हुई, पर हिन कोरोना जे कराए हुननि हिन वक़्तु अची मूंखे 5-6 ॾींहं पहिरीं जवाबु ॾिनो आहे, तव्हां पंहिंजी बिल्डिंग शुरू करियो पंहिंजे हिसाब सां। असांजो मूं त पंहिंजे हिसाब सां कमु उन जो रजिस्ट्री बि कई। पोइ इलाही दोस्तनि जूं ॻाल्हियूं हुयूं त दादा इहो ठलो ॾेख ऐं अॼु उन जा डॉक्यूमेंट्स बि खणी आयो आहियां। अलाह जी महिरबानीअ सां असांजी सिंध मेमण इत्तेहाद खे रजिस्ट्रेशन खे टाइम पूरो थी वियो। हींअर वरी रजिस्ट्रेशन अलॻि नमूने सां थी थिए। हिन बीमारीअ दौरान मूं अलाए महिरबानी सां उहा रजिस्ट्रेशन बि कराए छॾी आहे। जेका हुननि जो पीरियड आहे उहो बि आउं काज़ खणी आयो आहियां त कंहिं दोस्त खे मतां का त ही मज़बूत आहिनि, हीअ रजिस्टर्ड आहे। जेके बि जेको असां खां कमु पहुची सघंदा ऐं 9 महीना पूरो जेको आहे बीमार रहियो आहियां। जीअं इस्पताल जो ऐलान थियो उन खां पोइ 2-3 महीननि खां पोइ तक़रीबन जहिड़ो कर अॼु साल थी चुको आहे। अलाही महिरबानीअ सां हिननि सभिनी मुंहिंजे लाइ ख़तमा बि कराया, दुरूदनि जा लखनि जा। हिननि जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। हिननि मुंहिंजे दुआ जे लाइ जेको आहे सो वॾी कोशिशि बि कई आहे, वॾी हिमत बि कई आहे। कुझु कोताहियूं थी वियूं आहिनि
जेके ही पाण परेशान हुआ त जेको आहे सो अलाए छा थींदो। बाबा सदाईं हिकिड़ो माण्हू कोन हूंदो, वरी मूंखां पोइ ॿिया दोस्त हूंदा। हिननि जूं महिरबानियूं मूंखे हयात चेयरमैन कयो अथनि त मुंहिंजो बि अॼु फर्ज़ु पहुतो त हिन बीमारीअ दौरान बि ऐं 2 मिंट हिननि सां मुलाक़ात बि करिया, नओं पुराणो बि सभु हिकिड़ो गुलदस्तो आहे, उन जा गुल आहिनि। ही जे मूंसां गॾु न हुजनि, हिननि जो साथ न हुजे त आउं हिकिड़ो माण्हू छा थो करे सघां। सो मूंखे उमेद आहे वॾी आउं हयाती हुजां न हुजां, पर ही पोयां सिंध में हाणे ताद खे ज़िंदा रखंदा। असां पंहिंजे बिरादरी, पंहिंजी धरती, पंहिंजे वतन ऐं माण्हुनि जी कीअं ख़िदमत करियूं, उन लाइ ही असांजो पॉलिसी साज़ेदारो आहे। हिन में सॼियूं पॉलिसियूं ठाहींदासीं त असीं फंड जेके गॾु करियूं या फलाही कमु करियूं। छो त असांजो जेको प्रोग्राम हो त लाइब्रेरियूं क़ाइमु करियूं, लेबॉरेटरियूं क़ाइमु करियूं, ख़ैराती इस्पतालूं क़ाइमु करियूं ऐं एम्बुलेंस सर्विस क़ाइमु करियूं। त उन हवाले सां असांजी सॼी आहे त असीं पंहिंजे सॼी सिंध जो जाइज़ो वठूं, बिरादरीअ खे मुनज़िम करियूं, बिरादरी जा ॾुख सूर ख़तमु करियूं ऐं ॿियो जेको आहे सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ो फलाही जेको आहे कमु ऐं चङाई भलाई जो कमु करे माण्हुनि में हिकिड़ो उत्साह पैदा करियूं। पूरी सिंध में मेमन बिरादरी जेका न सिर्फ़ु पंहिंजे बिरादरी जो पर बिरादरीअ सां गॾोगॾु ॿियूं बि जेके मज़लूम क़ौमूं आहिनि या ज़रूरतमंद क़ौमूं आहिनि, उन्हनि जी पंहिंजे वित ऐं वसीलनि आहर मदद करे थी। ऐं इहो मदद करण वारो तरीक़ेकार हिन बिरादरीअ जो तमामु कोई 50 सालनि खां क़ाइमु आहे, हलंदो अचे। पोइ कॾहिं उन में उभार, कॾहिं घटि वधाई थी ज़रूरु आहे, पर इंशाअल्लाह अज़ीज़ इहो क़ाइमु रहंदो। तमामु बहितरीन रवायत मुताबिक़ जेको 10 मार्च ते प्रोग्राम थियो आहे, उन में हाजी साहब जी सालगिरह बि शामिल थी आहे, त उनखे अञा वधीक 4 चंड लॻा आहिनि। बेसिक जेका असांजो आहे सिंध मेमन इत्तेहाद जो जनरल काउंसिल जो इजलास, उहो वॾी अहमियत जो हामिल आहे। उन में असांजा बहितरीन फ़ैसिला ऐं पंहिंजी कारकर्दगी जी रिपोर्ट पेश थियण ते असांजी इस्लाह बि थिए थी ऐं आईंदे जे लाइ अमल बि तयारु थिए थो। असांजो सिंध मेमन इत्तेहाद जो मरकज़ी जनरल काउंसिल जो इजलास 10 मार्च ते हर साल थींदो आहे। इहा असांजी पुराणी रवायत आहे। हाजी रज़ाक साहब जी तबियत सही न हुई 2 महीननि खां पोइ बि हुन चयो त न, इहा रवायत क़ाइमु रहंदी ऐं अॼु 10 मार्च ते उन्हनि जी बर्थडे बि आहे। मां तव्हांजे तरफ़ सां हाजी साहब खे मुबारकबाद ॾींदुसि सालगिरह जी। ऐं ॾिसो था त सॼी सिंध मां असांजा मरकज़ी उहिदेदार, ज़िलई उहिदेदार, तहलके उहिदेदार सभु आया आहिनि ऐं उहे पंहिंजी परफॉर्मेंस, पंहिंजी रिपोर्टूं ऐं तजवीज़ूं ॾेई रहिया आहिनि। इहो असांजो इजलास थींदो आहे पंहिंजो, जंहिंमें असां असेस कंदा आहियूं त कंहिं ज़िले, कंहिं तहलके केतिरो कमु कयो। हयात चेयरमैन हाजी अब्दुल रज़ाक मेमण जी सालगिरह जो ॾींहुं हूंदो आहे। सो असां सभु सॼे सिंध जा जेके उहिदेदार आहिनि, असांजा सिंध मेमण इत्तेहाद जा गॾु थींदा आहिनि। इहो कन्वेंशन मेमण जमात जी दर्जाणी आहे। बेसिकली इत्तेहाद, यूनिटी, हिक ॿिए जो साथ ॾियणु, हिक ॿिए जी मदद करणु, हर मज़लूम जी मदद करणु असांजो मंशूर आहे।